अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया 4 रेडियो न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़ यूसी पुनल खान चांडियो ॻोठ दलेल दुरो जे रहवासिन हसन मला, अब्दुल रज़ाक मला, अब्दुल लतीफ़ मला, मतारो मला ऐं ॿियनि एहतजाज कंदे 4 रेडियो न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त यूसी चेयरमैन ऐं चूंडियल नुमाइंदनि असांखे बिल्कुलु विसारे छॾियो आहे जॾहिं त सरकार तरफ़ां ॾिनल राशन बि मनपसंद ऐं पंहिंजनि माण्हुनि खे ॾिनो पियो वञे। जॾहिं त असां पाण मज़दूर आहियूं ऐं मज़दूरी करे खाईंदा आहियूं, कोरोना जे करे बेरोज़गार आहियूं, हिन वक़्तु असां तमामु घणा परेशान आहियूं। हिननि वज़ीर आला सिंध खे अपील कई आहे त असां सां इंसाफ़ करे हक़दारनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। अमा तूं छा थी चवे, तुंहिंजो केरु आहे घर में कमाइण वारो? भाउ मुंहिंजो पुटु आहे वॾो, पर उहो गुंगो आहे, उहो गाह कंदो आहे माल धाल जो या छा। बाक़ी ॿिया मुंहिंजा नंढड़ा ॿार आहिनि, हिकिड़ी छोकिरी आहे, 4 छोकिरा आहिनि, 2 गुंगा आहिनि, बाक़ी ॿिया नंढड़ा आहिनि। कमाइण वारो न। तुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजो गुज़ारे विया। बसि ॿियो हा, बसि ॿियो केरु न। 4 ॿार आहिनि, छोकिरा ऐं 2 छोकिरियूं, हिकिड़ी शादी थियल अथसि, हिकिड़ी कुंवारी। तुंहिंजो कमाइण वारो तूं किथां बि गुज़र सफ़र करी? बसि मिड़ाई अलाह जे आधार ॿियो केरु। हा, पाड़े मां कुझु आहिनि कमाईंदो, घर में पूरो कंदी हूंदी आहे। हा, ठीकु आहे। ही जेके मच्छरदानियूं कोन थियूं अचनि, न को स्प्रे असां वटि थियनि। असांजे ॻोठ में 20 साल आहे त कहीं कोन असांजी कई आहे। ॿचड़ा असांजा खाजी आहिनि मच्छरनि में, रुॻो अचे ॾिसो त मलेरिया आहे ऐं बीमारी आहे रुॻो इन मच्छरनि जी। सो महिरबानी असां करे वज़ीर आला, वज़ीर आज़म आहे ऐं चीफ आहे जेको कर्नल आहे, उनखे बि असांजी अपील आहे त असांखे पंहिंजो अचे, असांजी हालति ॾिसनि। असां ग़रीब मिसकिन चई कंहिंखे नथा सघूं, असांखे हक़ु जेको आहे असांखे अचे ॾियनि। तव्हां खां शनाख़ती कार्ड वरितो, पोइ उनते राशन मिलियो, नालो आयो न आयो? असां शनाख़ती कार्ड वठियो हुयो, असांजे मथे मोकिलियो हुयो एहसास प्रोग्राम में, ऐं उन मां असांजो शनाख़ती कार्ड वापसि न आयो आहे। असां हिन राशन मिलियो आहे न छा। असां 4 भाइर आहियूं, वॾो आऊं आहियां, 3 नंढा आहिनि मूंखां। असां मज़दूरी कंदा आहियूं, असां न राशन पतो आहे न छा। मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजो पीउ कोन्हे। ग़रीब माण्हू आहियूं, जॾहिं खां लॉकडाउन थी आहे असां केॾे घरनि खां ॿाहिरि कोन था निकिरी सघूं। असां ग़रीब माण्हू हिते बुख में मरूं, केरु बि असांजी सार कोन थो लहे ऐं तमामु असां तंग थी पिया आहियूं। घरनि खां ॿाहिरि कोन था निकिरूं, चिंची हलाईंदो आहे, ॿाहिरि थो वञा त पुलिस पादर थी हणे। ॿुधी, इन जे करे असां किथे रोड ते वञी कोन था सघूं। ॿाहिरि केला बंदि लॻा पिया आहिनि, केले कमकार जेके बि आहिनि असांजा सभु बंदि लॻा पिया आहिनि। को बि ठेकेदार जा कहिड़ो कमकार कोन थो कराए। इन जे करे असां मजबूर आहियूं ऐं तंहिंखां सवाइ असांखे मलेरिया वठी वई आहे, मच्छरनि जी बीमारी। असां एॾो बेज़ार थी पिया आहियूं, न त असां पाण खे मारे छॾींदासीं। ॿुधी, असां पाण खे ख़ुदकशी कंदासीं। असां ग़रीब माण्हू आहियूं, असांजी केरु बि सार कोन थो लहे ऐं वस वारा जेके बि आहिनि, वज़ीर आज़म खे बि असांजी अपील आहे त जेको असांजी सार लही वञे। असां ग़रीब आहियूं, मज़दूर आहियूं, वेठा आहियूं, यको ॿचड़ा बि बुख ते मज़दूरी आहे, ॿी का कान्हे नौकिरी ॿोकिरी या छा। उन जे करे ग़रीबनि खे जो कुझु। मुंहिंजो मुड़ुसु वीचारो मज़दूरी कंदो आहे, ॿियो छा कंदो आहे। मुताबिलो आहे, ॿियो न को असां ग़रीब कंहिंखे चवंदासीं छा आहे या न आहे। असांजो हुकूमत खे अपील आहे, बसि महिरबानी करे असांखे भली सर्वे कनि त असां नजाइज़ हुजूं, असांखे न ॾियनि त अचे बीहनि त हड़ मज़दूर आहियूं, जा असां वटि का परापटी आहे न को दुकान न का बि असां वटि ॿी ज़रूरत न आहे, रुॻो असांजी मज़दूरी आहे। बसि महिरबानी करे जेको पुॼे, पर असांखे हुकूमत पंहिंजे तरफ़ां हुजे, ॿिए खे असांजो न ॾिए। असीं चऊं था, सम्झी वञो ॻाल्हि खे, असांखे खपे त असांजे पाड़े खे महिरबानी करे को बि हुकूमत जो माण्हू, असीं महिरबानी चऊं, अपील इहा था कयूं, वज़ीर आज़म खे था कयूं, वज़ीर आला खे था कयूं, त महिरबानी करे असांखे जेको आहे सो। असां ग़रीब मिसकिन आहियूं, असांखे ग़रीबनि जी वाहर कई वञे। छा ॿुधी, MLA MP जेके बि आहिनि, उनखे गुज़ारिश आहे असांजी त असां ग़रीब आहियूं, असांजो कुझु जुगाड़ कयो वञे सुहिणे नमूने सां। असांखे वज़ीर आज़म जेके कुझु बि ॾियणो हुजे त ॾिए, जे न त असीं मज़दूर माण्हू असां बेरोज़गार वेठा आहियूं। 4 रेडियो न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 रेडियो न्यूज़।